फ़क़ीर कहिड़ो हाल आहे कुझु ऐं अलहमदिल्ला हाल भलो आहे साईं। फ़क़ीर कयो ॻोठु आहे? ॻोठ सां असांजो असिल त हुयो सम गंगा जी बस्ती। जी साईं। हितां खां असांजो माइट लॾे आहे। मुंहिंजी ज़िलम हो बि आहे छापरी। छापरी रोहिली। छापरी रोहिली खां उलांदे 12 मील ते आहे। फ़क़ीर इब्राहिम पासे में भर में आहे। जी जी। हा फ़क़ीर पियो जो नालो छा आहे? मुंहिंजे बाबे जो नालो आहे अमीर फ़क़ीर। अमीर फ़क़ीर वालद सूमार फ़क़ीर। सुमार वालद ठाकर ठाकर फ़क़ीर। ठाकर फ़क़ीर वालद जियो जियो फ़क़ीर चानिया। चानिया हाँ साईं। ओरिया चानिया। ओरिया चानिया। हा साईं। पीउ से सदा सूर्य बादशाह ॻाल्हि यादि आहे? थोरो असांखे कुझु यादि आहे। जी जी असां ॻाल्हि कंदा हुया माइट, जी उहो असांखे यादगिरी हो, असांजो जनमु कोन हो। जी साईं। ईश्वर सरदार पंहिंजे हीउ सफ़र करे भिखुड़ाई खां पोसवार आयो। भिखुड़ाई सां पांसवार। पोसवार आयो, उते तड़ाई आहे, पोसवार तड़ाई आहे। जी जी। तड़ाई में पाणी हो, उते अची जमात दावत रखी। जी दावत कहिड़े फ़क़ीर जी? दावत फ़क़ीर दीननि मंगरियो जोर नालो। रत जो पियो। हा जी पोइ ते दावत कंडो हो तड़ाई मां। जी साईं। कंडे में हाथी ॿधो। जी साईं। हाथी ॿधो त हाथी खे काना नाखिया, खाए पियो बाजरी जा काना। जी त गॾीअ में हिकिड़ो आयो। साईं। ईंदे त हाथी हिकिड़ो कच्छ कानो उछलियो, ॿियो उछलियो, वेझो आयो त कणे सट थियो, इहो पियो आहे। अड़े सोन। गॾीअ खे सटियो, राति गुज़ारी, जमात खे ज़िक्र ॾिनो। उतां पीछो सरदार हलियो, सो आयो इब्राहिम फ़क़ीर जे मकान ते। इब्राहिम फ़क़ीर मस्तु। हा इब्राहिम फ़क़ीर रोहिली वारो हुनजे मकान ते आयो। जी साईं। फ़क़ीर खे ख़तमु ॾिनो। ख़तमु ॾेई पोइ फ़क़ीर जे ॻोठु आयो। साईं। ॻोठ ते अची राति रहियो। त सुबुह जो फ़क़ीर इरादो करियो त ॿी राति बि कटाऊं। जी साईं। फ़क़ीर मोहम्मद साले नंढो टबर हो, इन खे कोठे फ़क़ीर पंहिंजो ख़ुदा बख़्श महर चानियो यार मोहम्मद ॻोठु लाखेटारी। जी साईं। इहे कोठे या पीछे वटि राति जो पीछो सरदार पहिरो ॾेरायो। साईं। पंहिंजा कामी विहारिया जी साईं। फ़क़ीर जे ॿारले दर ते, जेको अंदरि वञे माण्हू जी उहो असांजी रसीद वठी वञे। साईं। त हिकिड़ो कंवर सिंह नाले भइयो हो, उहो आयो, अंदरि पियो वञे त उन कामीअ चयो त फ़क़ीर वञु पीछां ई कने रसीद वठी आहे। साईं। हू सम्झा कोन पाण माड़ीची ॿोली में। जी हुनखे रोके, हिकिड़ो कामी वियो पीछे खे अर्ज़ु करे त केवला बाड़ेची ॿोली सां हिकिड़ो माण्हू आयो आहे, असां हुनजी ॻाल्हि बि नथा सम्झूं, हू अंदरि जोराड़ी थो वञे। साईं। पाण फरौन जी सिल ते पटको आहे, केवला पटको आहे, पटके में बंदी माल ॾेई ॾाढो बंदी नाखो, मां सुबुह हुनजो फ़ैसिलो कंदासीं। जी साईं। हिनखे बंदे नाखे ॾिनो, फज़ूर थी त माण्हू उते ग़ैर मुरीद हुया। पाण फरमाए हीउ माण्हू त सुबुह जहिड़ो थींदो। फ़क़ीर खे कोठे विया। फ़क़ीर चयो त साईं इहो त मुंहिंजो मामू हो। पाण फरमाए असांखे चयो कोन, असां सवेरो छॾे ॾियां, पर हाणे इजाज़त था छॾो। साईं। छॾायो। फ़क़ीर अर्ज़ु करे त केवला पंहिंजी दावत मंज़ूर ॿी ॿी। जी पाण फरमायूं निंगर तूं असांजे उस्ताद जो निंगर ई। साईं। पीछे सूर्यधणी बादशाह फरमायो। जी साईं। छाजे करे त पीछे खे सूर्यधणी बादशाह खे पग ॿधाई हुई जी साईं। इब्राहिम फ़क़ीर। जी तो असां तुंहिंजी दावत वठी, असांजे हुकूमत जे मथां जर्ज हलियो आहे, हाणे असांखे माफ़ी मिले। त हुन फ़क़ीर ख़ुदा बख़्श चयो धणी मुंहिंजा, हिते ही जेके फ़क़ीर जा ॻोठ कुटुंब ऐं पाड़े वारा सभु माण्हू तव्हांजे दरगाह जा नोई आहिनि, साईं। उन ज़िक्र कोन मिलियो आहे। साईं। हा महिरबानी थिए। पाण फरमायूं त जमात जो ख़्यालु आहे त असां ॿी बि दावत वठूं था, पर असांजे खजाने में ॾोकड़ वठी नगर चाढ़ो। त यार चानीअ चयो त धणी मुंहिंजा
लंगर जमायत जो आहे फ़क़ीर बहिण जे घर जो कोन्हे साईं असांखे दावत जो हुकुम मिले साईं ईशा सरदार हुकुम ॾिनो सुभान अल्लाह फ़क़ीर नगर ठाहियो पोइ ईशा सरदार 8 माण्हू घुरिया पहिरें ॾींहुं ॿिए ॾींहं जे ॿ माण्हू हर चौकी ते रहे साईं चारे कुंडे हिकिड़ो चए ख़बरदार ॿियो चए चौकीदार इहो पाण हुकुम ॾिनो फ़क़ीर ने बि राति सॼी उते चौकी ॾिनी साईं उन चौकी में हिकिड़ो महर हुयो लश्करी नालो साईं ॿियो मुंहिंजो बाबो उहो 2 गॾु हुआ ॿिया फ़क़ीर बि हुया उते ख़ैर जी राति गुज़ारी पाण राति गुज़ारे सुबुह जो पाण माफ़ो खणाए फ़क़ीर इब्राहिम जे घर जे अॻियां वञी रखियो अंगण मां रखे फ़क़ीर जा जेके कुटुंब जा माण्हू सभु घुराए पाण ज़िक्र ॾिनो ज़िक्र ॾेई पोइ पाण वञी थले ते चढ़िया आम जमात खे ज़िक्र ॾिनो ज़िक्र ॾेई पाण फरमायो जमात सगोरी जमात सुवारी असांजो हिकिड़ो चवणु आहे त असांजो दरगाह इब्राहिम फ़क़ीर जा कख उनजी एतिरी इज़त करे जेतिरी असांजे दरगाह जी करे सुभान अल्लाह पाण फरमायो जेको इब्राहिम फ़क़ीर जे दरगाह जी इज़त न कंदो उहो न असांजो मुरीद न असां उन जा मुर्शद सुभान अल्लाह पोइ पाण उतां खां हलियो जी अच्छा भादरेस नालो ॻोठु आहे हिंदुअनि जो भादरे भादरे जी भादरेस में को लाधू ना चाढ़ण रहंदो हुयो हिंदू चाढ़ण जी पाणी जी ॾाढी मुश्किलात हुई हम्म, पोइ उन घर में खेटर विझे जूता ऐं औरतां खणे अची हिते बीठो मेड़